अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सभु ॿार ख़ुशि हूंदव, ठीकु हूंदव, आबाद हूंदव ऐं असांजूं दुआऊं तव्हां सभिनी ॿारनि सां गॾु आहिनि। दोस्तों, अॼोकी मौसम ॾाढी ज़बरदस्त आहे, ॾाढी फर्स्ट क्लास आहे, तमामु बहितरीनु जुड़ाली मौसम आहे, हवा बि फर्स्ट क्लास हले थी। पर ही मौसम अगरि असां ॾिसूं था त असांखे तमामु हिकिड़ो भउ थिए थो। इन जी मेन वजह इहा आहे त असां जंहिं इलाइक़े में जंहिं जॻह ते रहूं था, 2022 में जेके बरसातूं थियूं, जेका ॿोॾ आई, असांजी पूरी कॉलोनी पाणीअ जे हेठि हुई ऐं असां बिल्कुलु हितां असां घर ख़ाली करे वियासीं ऐं तमामु शदीद हिकु मुश्किलात में हुयासीं। तव्हांखे मां ॾेखारियां थो त ही जंहिं जॻह ते असां रहूं था, त दोस्तो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, असां जंहिं जॻह ते जंहिं कॉलोनी में रहूं था त उहा आहे हेठां जी तरफ़। जेको बि ॿराड़नि जो, डंडुनि जो, शाखुनि जो पाणी जो असुलु वहिकिरो जेको ढोरो हुयो, उन खे बिल्कुलु ख़तमु करे उते माण्हुनि आबादी करे छॾी आहे। अगरचे उहो असुलु जॻह पंहिंजी ठहियलु हुजे हा त कॾहिं बि असांजी कॉलोनी में एतिरो पाणी न अचे हा जेतिरी तबाही थी चुकी। हाणे ही कॉलोनी तव्हां ॾिसंदव त तमामु वॾी एराज़ीअ ते फैलियल आहे, पर हिते कंहिं बि क़िस्म जी काई बि त दोस्तो जेतिरी तकलीफ़ हिते असांखे पहुती, असांजा दुकान, असांजा कारोबार बिल्कुलु ख़तमु थी चुका हुया। असां बिल्कुलु हीअ पूरी कॉलोनीअ में कोई बि माण्हू मौजूदु न हुयो। तव्हांखे मां हिन तस्वीर में ॾेखारियां थो, तव्हां हिन तरफ़ ॾिसो त ही गली जेका तव्हां साम्हूं ॾिसो था त इन में बिल्कुलु हिन टाइम ते ॾिसो त कहिड़ी कंडीशन में आहे। दोस्तो, ही उहो पाणी आहे जेको ॿोॾि जे दौरान असांजी गलियुनि में, घर जे ॿाहिरां बिल्कुलु साम्हूं तव्हां ॾिसो त बीठो हुयो। हाणे ही उहे गलियूं आहिनि जेके तव्हां बिल्कुलु वाज़े ॾिसी सघो था पाणीअ जे दौरान कीअं हुयूं ऐं हाणे कीअं आहिनि बिल्कुलु। त दोस्तो तव्हां ही ॾिसो, तव्हां ॾिठो ॿारियूं, ही असांजूं गलियूं, त हिन कॉलोनी में एतिरो पाणी हुयो जो ही कॉलोनी तमामु घणी एराज़ी ते फैलियल आहे, पर कॉलोनी में कंहिं बि घर में कोई बि माण्हू मौजूदु न हुयो। सभु हितां सिर्फ़ु पंहिंजी जान बचाए ॿाहिरि निकिता। अहिड़ो माहौल, अहिड़ी माना सिस्टम असां पंहिंजी ज़िंदगीअ में शायदि पहिरियों दफ़ो ॾिठो हुयोसीं। तंहिं करे माना कोई बि आसमान में अगरि असां झुड़ ॾिसूं था, बादल ॾिसूं था या मींहुं वसे थो त माण्हुनि खे ख़ुशी थींदी आहे, पर असांखे तमामु घणो भउ थींदो आहे, छो जो अहिड़ी बरसाति, अहिड़ी ॿोॾ असां पंहिंजी ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो ॾिठी हुईसीं। त दोस्तो अॼु जो इहो टॉपिक हुयो, उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि आयो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह।